अस्सलाम वालेकुम साईं। वालेकुम सलाम। साईं तव्हां इसमें गिरामी लियाकत अली सैंच भाउ लियाकत तव्हां कुझु ॾियारनि खां मूं ॾे अचो पिया जी पर जी। मुलाक़ात न थी सघी। छा शइ ज़रूरत हुई तव्हांजे मदरसे में? मदरसे में सीपारनि जी ऐं क़ुरान शरीफ़नि जी ज़रूरत हुई। ऐं स्पेशली तव्हां मूंखे पंहिंजे लाइ चयो त मूंखे तर्जुमे वारो क़ुरान पाक खपे। जी हा। ठीकु आहे। अलाह पाक जे सखी बाने पंहिंजे असांजे अमानत मोकिली हुई। उन मां असां तव्हांजे लाइ वठी आयो सभ खां पहिरियां त हीअ वठो बिस्मिल्लाह रहमान रहीम तर्जुमे वारो क़ुरान पाक। ॾिसो ॾिसो चेक कयो जेको तव्हां चयो उहो ई आहे। हा बहितर आहे साईं। जी फर्स्ट क्लास। अच्छा चलो उन खां बाद साईं हीअ रखो पाण वटि हिकु मिंट। जी ही 12 अदद असां तव्हांजे लाइ क़ाइदा तव्हां 10 चया असां 12 तव्हांजे लाइ वठी आया। उन खां बाद तव्हां मूंखे चयो 3 अदद क़ुरान मजीद असांखे वठी ॾियो ॿारनि जे लाइ। ही तव्हांजा 3 अदद क़ुरान मजीद बि अची विया। जंहिं भाउ तव्हांजे लाइ ही अमानत मोकिली हुई 1600 रुपया उन लाइ छा चवणु चाहींदव? बसि उनजे लाइ अलाह उनखे अजुर ॾींदो। जेकी पढ़ंदा उनजो अजुर उनखे मिलंदो। जेसि ताईं हे क़ुरान शरीफ़ पढ़ण वारा पढ़ंदा उनजो अजुर क़यामत ताईं रहंदो। बेशक जेसि ताईं मस्जिद आबाद आहे जेसि ताईं क़ुरान शरीफ़ पढ़ंदा उहो उनखे सदको पियो हलंदो जेसि ताईं जीअर हूंदो। अच्छा साईं तव्हांजो तर्जुमे सां दुआ कजो न भाउ खे। अचे पुट ही तव्हांजो अची बाबा तव्हांजो अची बाबा तव्हांजो। क़ाइदा नंढनि खे ॾियां मसो वॾनि जो न भॼां सभी आहे फोकस अचे पुट ही तव्हांजो। आना दे बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह अली 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 बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह के रही ओ